जणो थेरो ना छोरा छिना कन पुकारो पे कयूं कन पुकारो पे कयूं सब साह से बाणा डिठ में ऐ दिल रुबा जी दी दले रोंदे सवें राणा डिठ में सुड कंदे वो सडेड़ा कंदे है सुड कंदे सडेड़ा कंदे वेठल से वे गाना डिठ में दिल रुबा जी दी दले ओ बवारन हड़न खे आए हो बवारन हड़न खे हरदम हिक पिरी पर चाय पियो सोज सिकावार सभिन खे सोहणो साईं सर चाय पियो इश्क वारन साय जबो इश्क वारन साय जबो महबूब जा माणा डिठम ऐ इश्क वारन साय जबो ऐ महबूब जा माणा डिठ में अला दिल रुबा जी दी दले बख्त आणे उते पुजायो जिथ सचो सरदार वा साईं बख्त आणे उते पुजायो जिथ सचो सरदार वा करमुला कम तर संदन जी बानड़िया जो बारवा है करमुला आका अहां जी बानड़िया जो बारवा तोड़े आसी आया तब तोड़े आसे आहिया तबे भागन भरल भाणा डिठ माला दिल रुबा जी दी दले रोंदे सवें राणा डिठ में सुड कंदे सडड़ा कंदे वेठल से वे गाना डिठ में दिल रुबा जी दी दले सुभान अल्लाह। हींअर असां नात लाइ गुज़ारिश कंदासीं फ़कीर इशफाक अहमद साहब के जेको अची करे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।